दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे जी बहितरीन अपडेट। छा वाकई गुलाण नवाब खान जे फज़लनि खे बाहि ॾेई इहो इल्ज़ाम कंहिंजे मथां हणंदो? पंहिंजे मथां खणंदो, शेर अली जे मथां, या वरी कंहिं ॿिए जे मथां इल्ज़ाम ॾींदो? छा नवाब खान ऐं सिजाल खान जो ठाव थी वेंदो? छा अचण वारी किस्त में मीर हाणे वक़्त जो सिर खणंदो, या मीर वरी का नई सोच रखी सिजावल सां मिलंदो? छा मूसा वारा भी अचण वारनि किस्तनि में छुटी वेंदा जेल मां? बिल्कुलु दोस्तों, अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं नंढिड़े वीडियो में वॾी अपडेट। इन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे भी ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त सिजावल खान जेको गुलाण खे सटको कुटको ॾिनो, हाणे गुलाण वञी नवाब खान जे फज़लनि खे बाहि ॾींदो ऐं जेको आहे वरी को सिजावल खान इहा फिल्म ठाहींदो को न को नवाब खान जे हिसाब सां। जीअं नवाब खान हिन जे मथां सिजावल खान जे मथां फिल्म ठाही हुई, गेम खेॾियो हुयो, ऐं बि उहे गेम खेॾंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, नेक्स्ट एपिसोड जेका आहे इन में पुलिस जेको आहे इहो कोशिशि कंदी त इन्हनि जो ठाह कराए विझा नवाब खान सिजावल जो ठाह मुमकिन थी वेंदो। बिल्कुलु दोस्तों, ऐं शर्तूं जेकियूं आहिनि इहे सिजावल खान जो कुझु शर्तूं नवाब खान मञंदो, कुझु कान मञंदो, ऐं ठाह जे क़रीब इहे अची वेंदा। ऐं वक़्तु ऐं जेको भावल उहे मीर जे ई पोयां हूंदा अचण वारनि किस्तनि में बि। ऐं मीर जेको आहे इहो सोच रखियो वेठो आहे सिजावल असांखे वधीक सियाणो आहे तॾहिं बचो वेठो आहे, असां दरपदर थी वियासीं। ऐं मूसा वारा बि जेको आहे क़रीब छुटी वेंदा। ऐं इहो फ़ैसिले में बि नवाब खान सिजावल खान जो इहे ई शर्तूं हूंदियूं मूसा वारनि जूं। मूसा खे त अॻे छॾण जे लाइ नवाब खान तयारु आहे। दोस्तों, दासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।